वमन यतवल्लल्लाह व रसूलहु वल्लज़ीना आमनू फ़इन्न हिज़्बल्लाहि हुमुल गालिबून। जेको अल्लाह के वली बनाए छा बनाए अल्लाह के वली वली माना दोस्त, वली माना मददगार, वली माना हिदायत देने वारो, हिदायत जो वरियो। वमन यतवल्लल्लाह जेको अल्लाह के वली बनाए व रसूलहु उन जे रसूल के वली बनाए वल्लज़ीना आमनू ईमान वारन के वली बनाए फ़इन्न हिज़्बल्लाहि हुमुल गालिबून। वो बेशक या जमात अल्लाह जिया रब तो फरमाए हुमुल गालिबून, अल्लाह जी जमात हमेशा गालिब रहंदिया। जेको अल्लाह के वली बनाए, अल्लाह के रसूल के वली बनाए ऐं मोमिनन के वली बनाए, पंहिंजो मददगार बनाए, ये समझो तो पंहिंजो रहबर बनाए, पंहिंजो रहनुमा बनाए। मोमिनन के लाज़मी मोमिन ई अल्लाह के पंहिंजो वली बनाईंदो, मोमिन ई रसूल के पंहिंजो वली बनाईंदो। मोमिन ई मोमिनन के माना उहे ईमान वारा जेके तक़वा जे अज़ीम रुतबे ते फायदा हा, विलायत जे अजीम रुतबे ते फायदा हा। ईमान वारो उन्हन के पंहिंजो वली बनाए। रब फरमाए तो हाणे इहा जमात अल्लाह जी आ, पो जेका अल्लाह जी जमात आ उहा हमेशा गालिब रहंदी आ, कॾहिं मग़लूब कान रहंदी आ। हज़रत पीसी रोज़े गणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जो बचलो हज़रत पीसी सजरा वारा पीसी सैयद सिबगतुल्लाह शाह अव्वल तो सुभान अल्लाह, पीसी सैयद सिबगतुल्लाह शाह सानी हज़रत सूरे बादशाह मौजूदा पीसी सरदार सिबगतुल्लाह शाह सालिस पहलू सैयद सिबगतुल्लाह शाह अव्वल पीसी सजरवारा मलफूजा शरीफ संदुन खजानतुल मारिफत उनमें पार फरमाइन था त हिकड़ी मंजी माकोड़ी किवली माकोड़ी उनके होब थी त मको ॾिस साढ़े मकोड़ी जीता पर अल्लाह पंहिंजी मारिफत ऐं पंहिंजे प्यारन ऐं पंहिंजे निशान जी मारिफत रब जीतन जामड़न जानवरन खे ॾेई छॾी। पो जेकॾहिं माकोड़ी चवे पई त मां काबो ॾिसां, वा किवली चवे पई दिल में आ पी रखे त काबो ॾिसां, तो तूं ऐं मां जेकॾहिं तांग रखूं त ऐं तांग सच्ची हुजे त हो पैसे ते कोने, ॾोकड़ ते कान्हे का, बनी ॿारे ते कोने, बस हो हुजे त छिक पाणी थी। मदीनो मदीनो सदा साहु सारे, मदीनो मदीनो सदा साहु सारे, खबर ना है वीदुस, खबर ना है वीदुस, अलाए मौत मारे मदीनू लगे तो तमाम माकोड़ी खां कुछ त भला हिम्मत कयो गरजी तमाम पढ़ायो हो पाए मदीने जी। पो जेकरे माकोड़ी थी करे हो रखे पई त असां त अल्हम्दुलिल्लाह रोज़े घणी दा फ़क़ीर आहियूं। तूं बि चओ दिलि सां मदीनो मदीनो सदा साहु सारे, मदीनो मदीनो सदा साहु सारे, खबर ना है वीदुस, अलाए मौत मारे, अलाए मौत मारे, मदीनो
मदीनू सदा साह सारे मदीनू मदीनू सदा साह सारे मरा लाश मुझो तेरा दी दफन थे मदीने जो कपड़ों सुम जो दफन थे सिबन से सगोरा सिबन से सगोरा सगन सा सवारे सगन सा सवारे मदीनू मदीनू हिम्मत हिम्मत मदीनू मदीनू सदा खबर ना है वीदुस अलय मौत तुम्हारे अलय मौत तुम्हारे मदीनू मदीनू सदा साह सारे ओ जथे थो गुजारे मोहम्मद हबीबी मिट्टियां जो पिनोड़ो उठे थे नसीबी मानो जी कबर उते ही ठहंदी आ जिता मिट्टी जो पिनोड़ो अंसर निकरंदो भागन वारा तो इन जिन जी मिट्टी ओ अल्लाह पाक जन के पैदा कयो त उन जी मिट्टी निकती जन्नतुल बकिया जिते थो गुजारे मोहम्मद हबीबी मिट्टियां जो पिनोड़ो उते थे नसीबी लटन लोड़ महजो लटन लोड़ महजो प्रिय जे पनारे प्रिय जे पनारे मदीनू मदीनू सदा सारे मुफ्ती साहब अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैहि से मदरसे में पढ़दा थी शाहपुर चाकर में पाण जुमे ते चांदा ताबा शिक्षा थींदी पर तैयारी तूं कर 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 पोते तैयारी कहिड़ी कि पासपोर्ट तूं ठारा घुराईंदो पाणी 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 आऊं त वरी हैदराबाद हलियो वियुसि साल अॻन खां पोइ कई अहिड़ा दोस्त मिलिया जेके चवंदा हुई मुफ्ती साहब जो जेको मशवरो हो न उहो ईअं सम्झो त लोह ते लीको मुफ्ती साहब जो पासपोर्ट ठारायो असांजी का उम्मीद ई कान हुई बस पासपोर्ट ठारायोसीं 5-6 महीना बस गुज़रिया अलाए किथां खां बंदोबस्त थियो साईं अल्हम्दुलिल्लाह आऊं तो मुस्तफा जो शहर मदीनो ॾिसी आयो हल मदीने पाक हलऊं हेल हलन जी तैयारी कर हल मदीने पाक हलऊं हेल हलन जी तैयारी कर हेल हलन जी तैयारी कर पलकल पहुंचण वारी कर हल मदीने पाक हलऊं हेल हलन जी तैयारी कर चो सुभान अल्लाह पेशी तजरवारा फरमाइंदा मां कोड़िए जी दिल में आ उन कोड़िए जे दिल में आ त मक्को पाक सा बस वेचारी उन सूर में दुख में पई रहे आहे ब मंडी आहे ब माजूर पर पई रहे त मन को पाणो बणजे एड़ो को हीलो वसीलो ठहे न पहुंची सके न उनखे केर खणी पहुंचाए पर हुब आई तांग उन जे दिल में हुई अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात सबब बनायो जेके कबूतर हरम मक्के पाक जे हरम में उड़न उते जेको आसो उते जी रौनक बणजन रब पाक उन्हनि जे दिल में विधो त वञो अॼु वञी ॿार को सैर ऐं सयाहत करे अचो ओए हरम जा कबूतर उड़ंदा 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 ओ मंडी दिवली जिते हुई उन देश में अची पहुतो मां कोड़िए की खुशबू लगी जिस चमन से यार मेरे लाके
खुशबू जी भर भर झोलिया मां कोड़िए के महसूस तो सही के आम पखी कोने के ही यार जे सजा पखी रणदी उन जे वेझो आई हिकड़े कबूतर जे जंबे में ये चक हणी पंहिंजे पाण खे काबू कई बस चमड़ी भी रही हुई माजूर उड़िया वे कबूतर कई हवाऊं लगा झोला आया उनके ओके मके पाकती पोटण ते भी तकलीफ हुई पर मजबूती सां उन जे पेरन में चमड़ी पई ही लेठ वनी उन पखन उनके उड़री काबतुल्लाह जे घर में बनी छलियो दर्शन थिया अल्लाह जे घर जा दीदार करे सुकून जो लही पई बद पोत बेचारी चौदह हाण ही लुठ मतान वापस इतई हो जा आखिरी घड़ियों इतई गुजरी वनी बेसी तजरवारा फरमाइन था यो कबूतर अल्लाह जो वलिया तो सुभान अल्लाह कबूतर छाए गला छाए अल्लाह जो वली इहो जेको काबतुल्लाह या जंहिंजी हुब उन क़िबलियत जे दिल में हुई अंदर में हुई इहो काबो कोने हकीकत में रब करीम जी ज़ात बाबरकात ऐं उहा जेका कमज़ोर मंदी जेका क़िबलिया इहो उहो इंसान आहे जंहिंखे हुब वात मां अल्लाह सां मिला जंहिंखे ताक़त रब सां मिला पीसी तजरवारा फरमाइनि था जेकॾहिं असबाब कोन अथई तुंहिंजी ताक़त कान्हे तूं उन क़िबलिया जेका मंदी आहे उन वांगुर आही तो में का ताक़त कान्हे का जो तूं डायरेक्ट अल्लाह ताईं पहुची जेकॾहिं तोखे पहुचणो आहे त कंहिं कामिल जो इंतज़ार करणो आहे या कंहिं कामिल जे कदम वञी पवणो आहे उन जी दामन पकड़नी आहे पर एतिरी पकड़नी आहे मज़बूतीअ सां जो उन क़िबलिया दामन कान छड़ी त वञी काबे में पहुती तुंहिंजे मुर्शिद जी दामन मज़बूती सां छॾींदे ओ मुर्शिद तोखे मदीने वारे ताईं बि पहुचाईंदो त रब करीम जी बारगाह में पहुचाईंदो वमन यतवल्लल्लाह व रसूलहु वल्लज़ीना आमनू असा शुरू था तू ईमान वारन सा मना पहिरीं त असा ईमान वारन दे हलूं ना बा पाण ताक़त काने का जो रसूलुल्लाह खुदा जो कसम मां गारंटी सा चवा थो जे करे अल्लाह जा वली है दीन जी तबलीग न कना कुरान जो अहकाम न पहुंचाइना मुस्तफा जो हदीस न पहुंचाइना दीन असा ती को न पहुंचे ये बिस्तरे वारा त कल चोरी पैदावार है इन्हनि खे त 40-50 साल थिया हूंदा रावेंड गागुम त इन्हनि जो को वजूद ई कोन हो रावेंड गागुम त जेको आहे जो ये मिड़ई हां त असीं दीन जा ठेकेदार आहियूं पर खुदा जो कसम आहे नमक हराम आहिनि नमक हराम इन्हनि जा वॾा को गौसल आलमीन जो मुरीद आहे को मखदूम सरवर नूह जो मुरीद आहे को मोजादा के लकियारी जो मुरीद आहे को जीलानी जो मुरीद आहे को के बुखारी जो मुरीद आहे ऐं दुख सां चवां थो को रोज़े घड़ी जो मुरीद बि आहे पर फरिया पसी पीण खरन खीर न चखियो दुनिया कारण दीन विञाए विल्हा थिया ये मुल्ला तव्हां खे रसूलुल्लाह ताईं कोन पहुचाईंदा रसूलुल्लाह ताईं तव्हां खे पहुचाईंदा त रोज़े घड़ी जहिड़ा जान पहुचाईंदा असा त चवंदा असा जो मुर्शिद हज़रत रोज़े घड़ी रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको वक्त जो कामिल अकमल वली नबी सिफरे जी गाला अल्लाह जी ज़ात बरकत परे आ पर रब ऐं मुस्तफा जी मारिफत हासिल करण जे लाइ रोज़े घड़ी में पहिरीं दामन पीरन जे पीर जी रखी दामन वर्तिया पीसी सैयद मोहम्मद बका शाह शहीद पीसी बका शाह शहीद रहमतुल्लाह अलैह दामन वर्तिया हजरत अब्दुल कादिर आखिरी रहमतुल्लाह ताला अलैह जी तमाम आलमन खां ॿुधंदा आयो पीसी बका वार पीसी मोहम्मद बका शाह शहीद रहमतुल्लाह अलैह शादी कोन पिया कन औलाद लाइ कहिड़ी थी ना फरमान थिया फरमा बरदार थे बेटा ई घोट चयो हो मोहम्मद बका शादी कर तो जे
पुठिया मां वक्त जो गौस पैदा थींदो मखदूम मोहम्मद इस्माइल चयो हो त सी शादी कर मोहम्मद बका तुंहिंजे पुठिया मां वाकई वक्त जो कुतुब पैदा थींदो वक्त जो गौस पैदा थींदो शादी कयो मुर्शिद खे ॾेखारण जे लाइ पाण फरमा ही बि भलो थींदो पर हू अञा ॿियो साहबजादो ॾाओ खणी विया पाण फरमा ही बि भलो थींदो पर हू अञा ॿियो छज में या खारीअ में टियों साहबजादो खणी विया पाण फरमा ही बि भलो पर हू अञा ॿियो आहे चोथों साहबजादो यानी पीसियूं रोज़े वारा जावा ख़ैरन सां पाण मुर्शिद ॾे खणियो पिया वञनि त मखदूम साहब परे खां अचनि पिया साईं ही चोथों पुट अल्लाह पाक ॾिनो आहे तव्हांखे ॾेखारण जे लाइ आयुसि दुआ कयो पाण फरमाइनि मूंखे पहिरियां बि भला रहा पर हिन जान मूंखे पंध करायो हकीकत में तुझे अमानत जो अमीर ही होंदो मोहम्मद मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह पंहिंजे आखिरी टाइम ते विसाल वारे टाइम ते फरमायो हो त मोहम्मद बका तोखे अञा करीब जो मंज़िलूं तय करनियूं आहिनि वञी रोड़ीअ जे उन दरिया जे किनारे ते वञी वेह उन जीलानी बुज़ुर्ग जो इंतज़ार कर भुगल मच्छी अखियां रखंदे दरिया जो वाकिरो ईंदो छंदो लॻंदो त उहा भुगल मच्छी बि जेको आहे जेरी थी वञी इंतज़ार पुछन से पसंद जदहें कदहें प्रिय के जेके पुछंदा जामे तांग होंदी जिन में मौजूदा अल्लाह पाक जी लंब होंदी पीसी पटवारा रज़ी अल्लाह तआला अन्हु जने हजरत अब्दुल कादिर आखरी रहमतुल्लाह अलैह सा मिलिया वा मच्छी जी जिंदा थी पानी में वही दरिया में वही पीसी अब्दुल कादिर आखरी फरमायो फरमा हां पर मोहम्मद बका तिजी आऊं त तव्हांजे इंतज़ार में हुयुसि जे आऊं बि ही पंध तुंहिंजे लाइ कयो अथमि त हिकिड़ो को सालिक वेठो हूंदो उनखे कादरी तरीक़े जो पेशवा बणाया उनखे कादरी तरीक़े जी अमानत ॾे पीसी मोहम्मद राशिद रोज़े गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु खे नक्शबंदी तरीक़े में बि बैयत जेको आहे कराई ही सदर वाले साहब पर ओ जेको नक्शबंदी जो जेको ज़िक्र वारो तरीक़ो आहे ओ दिल ज़िक्र खे जारी कान पई करे दिल जेको आहे ज़िक्र जे ॿार खे या ज़िक्र के खड़े कान पई असल हो मोहम्मद राशिद के कादरी तरीके जो नायब बनाइनो आ हो पाक जो नायब बनाइनो आ हजरत अब्दुल कादिर आखरी रहमतुल्लाह अलैह वाली वा अमानत पीसी सैयद मोहम्मद राशिद रोज़े गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु के सदर वाले साहब अता फरमाई कादरी तरीके जी जिक्र जी ज़बान आई ला ला एडा न बाबा होत ना तोहीद पर कादरी तरीके जो मन जमायती बुजुर्ग हजरत रोज़े गनी जाकर जी जिक्र कर त मुल्ल मुठन चंदा में भला ही तमीरान कोने ही तैयारी कोने ही जिक्रवा ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु इयो जेको जिक्र तो के जेको बरो थो वठे जिन इयो जिक्र त अल्लाह जो आ पर मनु तवा के रोज़े वारे न असा के रोज़े वारे न तो के अल्लाह तूर सीना ते घुराए तू को ते वए उते रब तो के जिक्र ॾिनो तू बि पंहिंजन इन्हनि मुबल्लिगन जे पोयां आई तू बि पंहिंजे मौलविन जे पोयां आई तू बि पंहिंजे मौलविन जे चवण ते जिक्र वजीफा विर्द वज़ाफ़ तो करी तोखे तुंहिंजा मुला मुबारक हुजनि असांखे रोज़े घणी मुबारक आहे असांखे पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी मुबारक आहे मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न दर खोड़ मगर दस्तगीर ना बिलाम बालगा माजमा तो बिलाम बालगा इन बर्रे सगीर जे इलाके में कादरी तरीके के जेकरे परवान पहुंचायो आ तो वो तुझो मुझो मुर्शिद मोहम्मद राशिद रोज़े गनिया वाजे का कदमी हादी अला रकबत कुल वली अल्लाह वारी अमानत गौस पाक जे को ऐलान को त मोजो ही कदम सबनी वलियन जे कुलन ते आ सबनी जे गर्दन ते आ पीसी पटवारा फरमा